अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में आऊं आहियां तव्हांजो मेज़बान फ़हीम बबर। नाज़रीन, अॼु प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कयूं था त हीअ जेके सॼी दुनिया में जेको मुआशी बहरान पैदा थियो आहे, ख़ासि तौर ते कोविड वारी जेका सूरत हाल हुई, उन खां पोइ अक्सर मुल्कनि में लॉकडाउन लॻा ऐं लॉकडाउन खां पोइ तमामु घणो मुआशी बहरान पैदा थियो। ॻाल्हि कयूं पाकिस्तान जी ऐं ख़ासि तौर ते सिंध जी, त सिंध में इन मुआशी बहरान जे करे जेको ग़रीब तबिको आहे, जेको हेठियों तबिको आहे, जेको मिडिल क्लास माण्हू आहे, उहो तमामु घणो मुतासिर थियो आहे। हुकुमराननि जी या हुकूमतनि जी अगरि ॻाल्हि कजे त कंहिंजी ज़िमेदारी थिए थी त हिन सूरत हाल में, हिन मुआशी बहरान में रोज़गार जा ज़रिया पैदा करनि ऐं उन्हनि माण्हुनि खे सहूलियतूं ॾियणु जिन वटि हिन वक़्तु जेको आहे खाइण जे लाइ बि तमामु घणो मुश्किल वक़्तु आहे। त हिन सॼी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कयूं था त मुआशी बहरान पैदा कीअं था थियनि ऐं उन्हनि खे वक़्तनि फ़वक़्तनि जेके थिया आहिनि दुनिया में, त उन्हनि जा तजुर्बा कीअं रहिया आहिनि ऐं हिन वक़्तु जेको पाकिस्तान में ख़ासि तौर ते सिंध जेको हिन पीड़ा मां गुज़री रही आहे, उन ते कीअं फोकस करे सघिजे थो, हुकूमतनि खे कहिड़ो किरदारु अदा करणु घुरिजे। मुश्ताक मीरानी साहिबु असांखे जॉइन कयो आहे, समाजी अॻवान आहिनि, मुआशियात जा माहिर आहिनि। उन सां गॾु इस्माइल कुंबर साहिबु आहिनि, ज़रई माहिर आहिनि ऐं समाजी अॻवान आहिनि। साईं, तव्हां ॿिन्ही जी महिरबानी। मुश्ताक साहिबु, कीअं था ॾिसो, पहिरीं त थोरो इन ते डिस्कस कयूं त हालात किथे वञी बीठा आहिनि? थोरो बुनियाद ते वञो। 2018 में PTI जी हुकूमत आई। उन दौर में जॾहिं नवाज़ शरीफ़ वियो पए त उन जी ग्रोथ रेट GDP उहा हुई अबाउट 5%। ठीकु। जीअं ई इमरान खान आयो त ग्रोथ रेट घटिजी वञी माइनस पे थी 2019 में। ठीकु। ऐं अञा ग्रोथ रेट अञा घटिजी हाणे माना ईअं सम्झ त 0, 1 माना इहो अंग अखर हेठि मथे। मतिलबु ग्रोथ रेट घटी। हा, ग्रोथ रेट जॾहिं घटिबी त इन मां अंदाज़ो लॻायो त 1% GDP में जॾहिं वाधारो थो थिए त 25 लख माण्हुनि खे रोज़गार थो मिले। ठीकु। हाणे 5% खां घटी जॾहिं तव्हां वञी 0 माइनस में थियो त माना बेरोज़गार थिया। ठीकु आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे, एग्रीकल्चर ते वरी कुंबर साहिबु तव्हांखे ॿुधाईंदो। ॿी आहे त जॾहिं मुल्क जी इकोनॉमी साल डाउन थी, वरी जॾहिं हे कोविड आयो त हुकूमत वटि पैसा हुया ई कोन जो माण्हुनि खे ॾे पैसा या जेको एड करे। ॿियो इशू इहो थियो। टियों, गवर्नमेंट त पंहिंजा रोज़गार कोन ॾींदी आहे। गवर्नमेंट बि रोज़गार न ॾे, प्राइवेट सेक्टर बि रोज़गार न ॾे। वरी कोविड जे करे नंढा वॾा जेके बिज़नेस उन्हनि खे वॾो धकु लॻो। नतीजो आहे त सभिनी जो मेलाप जेकॾहिं मजबूर कयूं त माण्हुनि जी जेका परचेज़िंग पावर बि घटिजी वई, गुरबत बि वधी वई, बेरोज़गारी बि वधी वई, जंहिंजो नतीजो इहो। ऐं ॿी शइ जेका महांगाई पे वधी आहे न, हिकिड़ी हूंदी आहे कुदरती तौरु महांगी, हीअ अंग्रेज़ी में चवंदा आहिनि इंजेक्टेड इन्फ्लेशन। माना इंजेक्शन जे ज़रिए तव्हां कंहिं बॉडीअ में कयो ऐं उन में बीमारी पैदा थिए। त कणिक आई, कणिक हली वई, खंडु आई, खंडु हली वई। उन खां पोइ जेके बिजलीअ जो जेके यूटिलिटीज़ आहिनि, बिजली ऐं गैस, उहा गवर्नमेंट अखियूं बंदि करे वधाए थी। नतीजे करे सभु मिली करे अॼु जेको तव्हां ॾिसो था त कहिड़ी हालत लॻी पई आहे। अॼु जो माण्हू जेको तमामु घणो परेशान आहे। कुंबर साहिबु, तव्हां कीअं पिया ॾिसो? ज़ाहिर जीअं मीरानी साहिबु चयो तमामु घणी सूरत हाल ख़राबु आहे। GDP वारी जेका ॻाल्हि आहे त अगरि इहो रेशो अहिड़ो ई रहियो त तमामु घणो माण्हू परेशान थींदा। फ़हीम साहिबु, वेरी वेल सेड बाय साईं मीरानी साहिबु। ऐं सम्झां थो त सिंध पाकिस्तान में हिन वक़्तु जेका सिंध जी सूरत हाल आहे उहा ॻणती जोगी आहे। ऐं उन ॻणती जोगी सूरत हाल में असांजूं जेके पॉलिसियूं आहिनि उहे जेके से माना आउं सम्झां थो जेके ठहियल आहिनि उन्हनि ते को अमल न पियो थिए। मिसाल तव्हांखे ॿुधाए छॾियां त साईं जेका ॻाल्हि कई त कोविड, हाणे कोविड आयो त कोविड में जेको असां वटि डिज़ास्टर हो असांजे लाइ, ऐं दुनिया जे मुल्कनि हिननि खे डिज़ास्टर सम्झो कोविड-19। त उन वक़्त में ॿियनि मुल्कनि वरी पंहिंजे उनखे जेके डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी आहे उन जे ज़रिए उनखे रिकवर कयो। पर बदकिस्मती सां असां वटि नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी आहे या प्रोविंशियल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी आहे, उनजो तव्हांखे को रोल नज़र न आयो हिकिड़ो। ऐं कोविड में जेको वधि खां वधि माण्हू सफ़र कयो उन में वधि हिकिड़ो फॉर्मल सेक्टर आहे जेको रजिस्टर थियल आहे नादरा वटि। ॿियो आहे इन्फॉर्मल सेक्टर। हाणे उन इन्फॉर्मल सेक्टर में हमाली मज़दूर वीचारो अचे थो, ऐं रेड़ी गाॾी वारो अचे थो, गॾे गाॾी वारो अचे थो, ऐं होटल जो भेरो अचे थो, प्लस ट्रक ड्राइवर अचे थो। उन खां पोइ पाण वटि ॻाल्हि कंदासीं त ॿिया जेके बि मज़दूर जेके आहिनि तबिको, वेटर्स आहिनि, त इहो सॼो हिकिड़ो तबिको हो जेको माना या आर्टिसन्स जेके आहिनि उहे
त उन्हनि जी वीचारनि जी के सार न लधी आहे। नतीजो त हिकिड़ो त तमामु हिकिड़ो मिडिल क्लास, ॿियो पुअर क्लास जेको हेठियों तबिको, त उन में पॉवर्टी जेका आहे तमामु घणी वधी, छो माण्हू वटि सोर्स ऑफ इनकम ख़तमु थी विया। ऐं ज़रायत जे हवाले सां जेका साईं ॻाल्हि पे कई त ज़रायत में बि जेको सो माना तव्हांखे ॿुधाईंदो वञा त उन वक़्त में जॾहिं कोविड हो त असां वटि हिते मार्च में फरवरी खां असांजी हार्वेस्टिंग सीज़न शुरू थी चुकी हुई वीट जी। त वीट जी ॿाहिरि त असांजी बाक़ाइदे सेफ हुई, पर उन जी जेका वीट जी प्रोक्योरमेंट पॉलिसी हिकिड़ो त देरि सां ॾियणु, ऐं ॿियो वीट जो हिकिड़ो त असांजा रस्ता रोड बंदि हुअण जे करे नतीजो थियो त असांजो उन वक़्त में वीट जेका आहे जेका माण्हुनि 1100 खां वठी फार्मर्स 1300 जे अंदरि विकिणी छॾी। ऐं नतीजो इहो थियो त पोइ गवर्नमेंट सपोर्ट प्राइस कई 1300-1400, ऐं माण्हुनि अॻु में ई नतीजो थियो त माण्हू जेके मिडिलमैन हुआ उन्हनि लिकाए छॾी। नतीजो हाणे तव्हांखे ॾिसो पिया त हींअर वीट जे करे कणिक जी कहिड़ी सूरत पई थी आहे, अटे जो बोरान कर कयो आहे। ऐं नतीजो वरी जेकॾहिं एग्रीकल्चर पॉलिसी करे ॾींदासीं, अञा ताईं सिंध में जेके 37 शुगर मिलूं आहिनि उन मां कंहिं बि पंहिंजी हिकिड़ी चिमनी न ॿारी आहे। ऐं नतीजो इहो थियो आहे त उन ई सिर्फ़ु हिन वक़्तु तव्हांजो कमंद बचियलु आहे, ॿी का शइ बचियल न आहे। इन करे जो ईंदड़ साल खां पोइ तव्हां ॾिसंदो त हिन वक़्तु हिकिड़ो कोविड जेको तबाह कई सिस्टम खे, तव्हांजे ज़रायत खे ट्रांसपोर्टेशन जे ज़रिए, ऐं हिकिड़ो इंटरनेशनल ट्रेड तव्हांजो बंदि हो, ॿियो लोकल ट्रेड बंदि हो, रीजनल ट्रेड बंदि हो, थोरो घणो हलियो पियो, ठीकु आहे, न त एतिरो घणो फ़ाइदो न थियो। ॿियो वरी फ्लड आयो, ऐं फ्लड हणी तव्हांजा जेके बम्पर क्रॉप हुआ सिंध जा, माना तक़रीबन 20 ज़िलनि जा बम्पर क्रॉप जंहिंमें ऑपोसिट इलाइक़ा 20 ज़िला ॾिना विया आहिनि, त उन्हनि में तव्हांजी कॉटन हली वई, तव्हांजी चिली हली वई, ऐं वॾो नुक़सानु थियो। अञा ताईं पाणी बीठल आहे। नतीजो इहो थियो आहे त हिन वक़्तु अधु सिंध जेका आहे उनमें 60% खां मथे जेकॾहिं पाणी नथो निकिरे त कणिक न थी सघंदी, ऐं कणिक जूं क़ीमतूं अञा वधंदियूं। जॾहिं त थोरो घणो शुगर केन बचियो आहे, उन लाइ बि ॿियनि सूबनि जेको सो ऐलान करे छॾियो आहे, पर असां वटि अञा ताईं उनजो ऐलान न थियो आहे। जी मीराणी साहब, जेका ॻाल्हि कई इस्माइल साहब, त जहिड़ी रीति ही रेट बुरान आयो, असां वटि क्रॉप्स जेके आहिनि तबाह थी विया, कीअं था ॾिसो हिन वक़्तु जेका क्रॉप्स बि तबाह आहिनि, GDP बि असांजी घटि आहे, ऐं हाणे जेको आहे हुकूमतूं जेके आहिनि कंहिं बि तरीक़े सां पोइ अॻियां वधंदे नज़र न पियो अचनि। अटे जी क़ीमत 70 खां 80 रुपया फ़ी किलो थी वई आहे, जॾहिं त नयो रेट हुकूमत ॾिनो आहे 41 रुपया। इनखे कीअं था ॾिसो, कीअं मैनेज थी सघे थो इहो? हाणे ॾिसो न, सभु शइ आहे पैसे सां। मिसाल तव्हां असां शहरनि में रहूं था, असांखे जेकॾहिं महीने में आमदनी सुठी थी थिए त असां कणिक बि ख़रीद करे सघूं था, चांवर बि ख़रीद करे था, डिफरेंट आहे। जॾहिं असांजी इनकम ई कोन्हे का, मिसाल जेको ही आहे पंहिंजो पघारदार तबिको जेको गवर्नमेंट जो आहे, इन्फ्लेशन जे करे उनजी परचेजिंग पावर घटिजी वियो, नंढा नंढा बिज़नेस वेहिजी विया, उन में जेके वीचारा रोज़गार कंदा हुआ, जेके मालिक हुआ, उन्हनि जी परचेजिंग पावर घटिजी वियो। त इहो तव्हां ॾिसो था त हालत कहिड़ी आहे। त उनजो रिज़ल्ट इहो आहे त जेके माण्हू 3 वेला खाईंदा उहो 2 वेला था खाइनि, जेके 2 वेला खाराईंदा आहिनि उहो 1 वेलो था खाइनि। मिसाल ख़ासि करे जेके ॿार आहिनि, औरतूं आहिनि, ॿार आहिनि, उन्हनि खे अंडो ऐं ॿिनि शयुनि जी तमामु खीर जी ज़रूरत हूंदी आहे, छाकाणि उन्हनि जी बॉडी न्यूट्रिशन ते। उन्हनि वीचारनि खे अंडो बि कोन थो मिले, खीर बि कोन थो मिले, माना तबाही तबाही आहे। हिन में ॿियो सुवाल तव्हां पर नेक्स्ट जे करे तव्हां पुछी सघो था, इन में सूबाई हुकूमतुनि जो केतिरो रोल आहे, फेडरल गवर्नमेंट जो केतिरो रोल आहे? रोल ते त इहो जेको तव्हां इहा ॻाल्हि कई फीड न्यूट्रिशन जी खोट, हाणे ईअं त किथे नथो लॻे त एक्ज़ैक्टली जेका साईं ॻाल्हि कई, जेका स्टडी जेका रिपोर्ट आई आहे 2018-19 जी, उन में 40% जेके सिंध जा जेके ॿार आहिनि, माइरनि खे सही नमूने ग़िज़ा न हुअणु खपे ऐं ॿारनि खे सही नमूने ग़िज़ा न हुअणु खपे। नतीजो इहो थियो आहे त स्टंग जेके आहिनि उनजी जेका त ग़िज़ाई किलत जो शिकार आहिनि 40% सिंध जो ॿार। ऐं हिन वक़्तु बि साईं तव्हां निमरा में वञो, हीअ हिकु स्टडी आई आहे त तव्हांखे सिंध जो जेको यूथ आहे 18 खां 28% जेको यूथ आहे, 18 खां 28 साल वारो यूथ, उहो सभु कैंसर जे विघे उते बाक़ाइदे गुटके जे करे जेको तव्हां मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे, सिंध जे नौजवान जेको आहे हिकिड़ो त ग़िज़ाई, हिकिड़ो फूड सिक्योरिटी, ॿियो फूड सेफ्टी जा 2 वॾा सिंध में इशू आहिनि। ऐं उन हिकिड़ो एक्सेस, साईं जेका ॻाल्हि कई परचेजिंग पावर कोन्हे, माना अवेलेबिलिटी त फूड जी आहे, माण्हू लिकाए वेठा आहिनि, ऐं ॿियो माण्हुनि वटि परचेजिंग पावर न आहे, ऐं टियों यूटिलाइज़ेशन जी जेको फूड मिले थो छा उतां
तव्हांखे सही नमूने यूटिलाइज़ करे सघो था, छा उहो सेफ आहे? तव्हांखे हींअर बि ॾाढियूं ॾिसो तव्हांजी सॼी सिंध में थियनि पियो त बाबा तव्हांखे खीर मिले पियो, हुन में मिलावट आहे, तव्हांजे गोश्त में मिलावट आहे, तव्हांजो जेको सो फ्रूट्स ऐं वेजिटेबल्स आहिनि बेता छा उन ते फर्टिलाइज़र आहे इस्तेमालु थिए थो, पेस्टिसाइड यूज़ थिए थो, तव्हांजो जेको जर जो पाणी आहे सिंध जो 80% जर जो पाणी ख़राबु आहे। नतीजो आहे त सिंध जो माण्हू हिन वक़्तु सिहतमंद न आहे, बीमार आहे, ऐं बीमार हुअण जे नतीजे में सॼी सिंध जो जेको नौजवान जेको तबिके ते वॾो असरु पियो आहे, उनजो वरी ॿारनि ते घणो असरु पियो आहे। त हाणे हिकिड़ो त गुरबत वधी आहे ऐं ॿियो माण्हू वटि परचेसिंग पावर कोन्हे, टियों ग़िज़ाई सूरत हाल जेका बहितर न आहे, थर ऐं ॿिया जेके पसमंदा इलाइक़ा सिंध जा तव्हां ॾिसो ठठो, सिजावल, दादू ऐं बदीन ऐं प्लस थरपार करे सांगड़ अछड़े थर पासे ॾिसो त हालत ॾाढी गंभीर आहिनि। न सिर्फ़ु एतिरो पर सिंधी जेका रूरल इकोनॉमी जेका आहे उहा बि मुतासिर थी आहे। ठीकु आहे, ब्रेक वठी वठूं। नाज़रीन, ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे, वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में जेका मुआशियात आहे, ख़ासि तौर ते जेको सिंध अंदरि मुआशी बहरान पैदा थियो आहे, उन जा कारण छा आहिनि ऐं उन्हनि जो हल छा थी सघे थो, उन हवाले सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। मुश्ताक साहब, इहो ॿुधाइजो त हीअ जेका असां ॻाल्हि कयूं था मुआशियात जी, त ज़ाहिर आहे हीअ नओं पहिरियों भेरो न थियो आहे। सॼी दुनिया में अहिड़ा डिज़ास्टर ईंदा हूंदा, बरसातूं बि थींदियूं आहिनि, अहिड़े क़िस्म जूं वबाऊं बि ईंदियूं आहिनि। ॿिया मुल्क जेके आहिनि, जेके तरक़ी याफ़्ता हुजनि या तरक़ी पज़ीर मुल्क हुजनि, उहे कीअं कंट्रोल कंदा आहिनि, असां वटि वरी ॿियो जेको आहे इहो कीअं आहे? हाणे नॉर्मली जेको असां चवंदा आहियूं न GDP पर कैपिटा GDP, माना हिकिड़े साल में फ़र्द साल में केतिरो थो कमाए। हाणे नॉर्मली जेके बि मुल्क आहिनि, टर्की आहे $20,000 खां मथे आहे, USA आहे $60,000 खां मथे आहे, UK आहे $40,000 खां मथे आहे। हाणे उनखे उन्हनि वटि हिकिड़ो कुशन आहे त प्राइवेट बैंक्स मां लोन वठी पंहिंजनि माण्हुनि खे ॾियनि। हिन में तजुर्बो तव्हांखे ॿुधायां, जॾहिं हाणे कोविड आयो त पहिरें महीने में हर बेरोज़गार खे USA गवर्नमेंट पंहिंजे अकाउंट में $1,000 ॾेई छॾियो। हर बेरोज़गार खे जॾहिं ॾिसो न, जीअं पंहिंजो ख़ानदान आहे, जेकॾहिं असां शाहूकार हुजूं हा, असां वटि पैसा पिया हुजनि हा, भली असांखे रोज़गार न बि मिले हा, त पंहिंजे हिन में खीसे मां ट्रैंक मां पैसा खणी असां कयूं हा। जॾहिं पैसा ई कोन आहिनि त जेके बि शाहूकार मुल्क आहिनि, उन्हनि पंहिंजी जेका हिकु बेस्ट इकोनॉमी जे करे उन्हनि पंहिंजे माण्हुनि खे मदद कई, उन्हनि खे इलाज जे लाइ सहूलियतूं ॾिनूं, ऐं उन्हनि खे जेके ग़रीब माण्हू हुया उन्हनि खे डायरेक्ट हुननि पैसा ॾिना, जेके बेरोज़गार थिया उन्हनि खे उन्हनि पैसा ॾिना, तंहिंजे करे हू हलनि था। उन जे मुक़ाबले में जिते असां जीअं पाकिस्तान आहे, इंडिया आहे, या जेके ॿिया मुल्क आहिनि, अनफॉर्चुनेटली ऑलरेडी हुननि जी इकोनॉमी ख़तमु आहे। पाकिस्तान जी ॻाल्हि वठो, ऑलरेडी हुननि जी इकोनॉमी ख़तमु आहे। मिसाल जे तौरु 2018 में पाकिस्तान जी GDP जेका आहे उहा $300 बिलियन खां वधीक हुई। हाणे उहा 300 बिलियन घटि में वञी 280 ऐं 285 जेका $1 बिलियन थी वई आहे। जॾहिं इकोनॉमी ख़तमु थी त गवर्नमेंट छा करे? हाणे नतीजो छा थियो आहे? गवर्नमेंट वटि 2 तरीक़ा आहिनि, या त IMF खां थोरो लोन वठे या प्राइवेट बैंकुनि खां लोन वठे। उन जेको लोन जो जेको इंट्रस्ट आहे तमामु मथे आहे, जेको कोई पे नथा करे सघनि। ऐं पोइ हाणे ईअं सम्झ कंहिं सिंधीअ में चवंदा आहिनि, हवा हिन त इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। मां जॾहिं नथो करे सघे, या जेके न घर में बहिराड़ीअ जो माण्हू हूंदा आहिनि, मां त बहिराड़ीअ जो आहियां, पोइ वीचारो रोज़गार न कंदो आहे, उहो घर छॾे वञी जरमो कंदो आहे, भाई पंहिंजा वञे ॿार बचा वञे, किथां वञी पननि खाइनि। पोइ हिते बि असांजे सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत रेज़िग्नेशन ॾेई छॾिया, जीअं वणेव तव्हां कयो, असां माण्हुनि खे हिननि छॾे न वञी मरनि, माण्हू वञी ख़ुदकुशियूं कनि, पर इहो मसइलो हल न कंदा। अच्छा कुंवर साहब, तव्हां ॿुधाइजो, हीअ ॾिसो जहिड़ी सूरत हाल ज़ाहिर आहे, न हीअ जेको ज़रई आहे त सिर्फ़ु ज़रई बहरान न आहे न, ॿियनि सेक्टर्स में सिर्फ़ु ज़राअत जी अगरि ॻाल्हि कयूं त जेके मेजर क्रॉप्स आहिनि, जीअं असां वटि जीअं तव्हां ॿुधायो कपह आहे, कपह खे बि तमामु घणो नुक़सानु थियो आहे। सिर्फ़ु हिकिड़ो असां वटि कमांद वञी बचियो। हाणे जेको हारी जी पोज़ीशन छा आहे, ऐं जेको मिडिल क्लास जो या वरी जेको विचें दर्जे जो जेको आबादगार आहे, उहो किथे आहे? हिन वक़्तु हिन में 2 क्वेश्चन तव्हां उनजो जवाबु ॾियंदो। पहिरीं डिज़ास्टर जी तव्हां जेका ॻाल्हि कई, उन डिज़ास्टर जे हवाले सां सिर्फ़ु एतिरो चवंदासीं त डिज़ास्टर दुनिया जा हिकिड़ा तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि, ॿिया तरक़ी पज़ीर मुल्क आहिनि। ऐं असां वटि जेको जेके मुल्क तरक़ी याफ़्ता मुल्क आहे उन्हनि खे बि लोॾो आयो डिज़ास्टर में, तरक़ी पज़ीर मुल्कनि खे बि लोॾो आयो। पर उन्हनि वरी डिज़ास्टर वरी अपॉर्चुनिटीज़
खणी ईंदो सही। आहे त उन मां अपॉर्चुनिटी मां लेसन लर्न करे असां वरी पंहिंजी क़ौम खे नेशन खे हिकिड़ा नवां आइडिया ॾेई उनखे मथे खणी वञूं ठीकु आहे हाणे असां वटि जेका तव्हां जेका ॻाल्हि कई अथव त असां वटि को अहिड़ो न आइडिया हो न ई को असांजे लीडर खे को वियन हो त जीअं क़ौमनि खे अॻियां वधाए जेको तव्हां ज़राइती हवाले सां ॻाल्हि कई त हिन वक़्तु जेको सो सिंध जो जेको नंढो सिमाल गिरोर्स आहे या जेको सो मिडिल जेके से माना असांजा जेके से माण्हू जेके आहिनि त नतीजो इहो आहे त हिन वक़्तु तव्हां वटि सिंध में तक़रीबन 8,000 खां मथे ज़मीन आहे सिंध सीड कॉर्पोरेशन जी तव्हां वटि सिंध में सिंध सीड कॉर्पोरेशन सिंध जे आबादगारनि खे रुगो निज ॿिज ॾे सही नमूने पाणी जी मैनेजमेंट प्रैक्टिसिस हुजनि थोरो टेक्नोलॉजी बेस्ड एजुकेशन हुजे त आउं सम्झां थो त उहो ग़रीब माण्हू इंटीग्रेटेड एग्रीकल्चर करे पंहिंजो सुखियो थी रही सघे थो पर हिन वक़्तु जेका पोज़ीशन आहे त तव्हांजा मिर्च वञी थोरा घणा मिर्चनि जो बेल्ट सॼो उमरकोट में पुखा थियो सॼो उन में थोरो घणो जिन जा बचा उन्हनि खे फ़ाइदो थियो बाक़ी मेजॉरिटी मिर्च ख़तमु थी आहे बसर जी जेका पनीरी लॻल हुई उहा बरसाति में ख़तमु थी वई ऐं हाणे जेको बसर अचे पियो कोयटा वारो अचे पियो ऐं बसर जी रेट वधंदा हींअर ठीकु आहे बाक़ी रही जॻह काटन जी काटन जेको हिन वक़्तु सुठे नमूने पाणी हलियो पिए त बम्पर किराब माण्हू खे नज़र आयो पिए नतीजो चओ त बरसातूं पयूं ऐं उन में उहो माण्हुनि जेको कोविड जा मुतासिर हुआ उन्हनि बैंकनि खां कर्ज़ खया बैंकनि खां कर्ज़ खणी माण्हुनि खां व्याज खणी फ़िलहालु हुननि पंहिंजे ज़मीननि ते लॻायो त हाणे उहा होप हुननि जी ख़तमु थी वई त हाणे तव्हां ॾिसो त हिकिड़ो माण्हू जेकॾहिं पंहिंजे लखे एकड़ ज़मीन आहे या जेको सॼी सिंध जी या असां चऊं त हिकिड़ो माण्हू जेकॾहिं 50 एकड़ ज़मीन आहे हुन मां 10 एकड़ ज़मीन 50 एकड़ त कोन थो संभाले सघे वधि में 10 एकड़ जेकॾहिं ग़रीब माण्हू 5 एकड़ ज़मीन छो जो असां जॾहिं फार्मर्स जी कैटेगरी कंदासीं न हिकिड़ा आहे लैंडलेस फार्मर्स बेज़मीन हारी जंहिं ज़मीन न आहे उहो वरी ॿियनि वटि कमु कंदा आहिनि हा ॿिया वरी हूंदा आहिनि नंढा आबादगार 12.5 एकड़ ताईं वरी 12.5 एकड़ खां मथे वारा 25 एकड़ वारे विचोला ज़मीनदार 25 एकड़ खां जेका मथे कैटेगरी आहे उहो वॾा आबाद त हींअर जेको लैंडलेस हारी आहे उहो वीचारो तमामु कर्ज़ में वरितल आहे उन्हनि जेको माइक्रो फाइनेंस ते ॿियनि इदारनि मां कर्ज़ वरितनि उहो उन में झकिड़ियो पियो आहे ॿियो या जेको वेंडर्स जेके हुते वेठल आहिनि मिडलमैन वेठल आहिनि या जेके आड़ती वेठल आहिनि ॿियो जेको असांजो जेको स्मॉल फार्मर्स आहे जंहिंजी 12 खां 25 एकड़ ताईं आहे उन्हनि जी पोज़ीशन इहा आहे हिकिड़ो त उन्हनि ते पाणी नथो पइजे उहो ज़मीनूं खपाइण जे चकर में आहिनि ऐं जेको कुझु थोरो घणो हिननि हीअं कयो हो त उन में सॼो सिस्टम हलियो वियो आहे तव्हां सम्झा थो त पोज़ीशन सिंध जी हिन वक़्तु माना तमामु घणी वस्ट वञे पई ऐं पावर्टी रेशो वधियो आहे त हाणे इन लाइ गवर्नमेंट जी जेको एग्रीकल्चर पॉलिसी आहे बाबा जेकॾहिं क्लाइमेट चेंज जो बि इशू आहे त बाबा क्लाइमेट स्मार्ट एग्रीकल्चर खे तव्हां इंट्रोड्यूस करायो इंटीग्रेटेड एग्रीकल्चर ते प्रैक्टिस ते अडॉप्ट करायो माण्हुनि जो मेन सोर्स ऑफ जेको लाइवलीहुड आहे एग्रीकल्चर सेक्टर सिंध जो आहे सेकंड जेको सोर्स आहे लाइव स्टॉक आहे त तव्हांखे ॿुधाईंदो हूंदा हिन वक़्तु सिंध में लाइव स्टॉक बि मुतासिर थियो असां रोडनि ते माण्हुनि जूं ॿकरियूं मेहूं ऐं रिढूं मोयल ॾिठियूं ऐं कई गरम पाणी में लुड़ंदे ॾिठियूं तव्हां ॾिठो त हेॾां दादू वारे साइड ते घरनि जा घर लुड़ी विया त इहो सिंध जो जेको डिज़ास्टर आयो उन में न एनडीए में रोल प्ले करे सघी न पीडीए में रोल प्ले करे सघी न ई को अहिड़ो गवर्नमेंट पंजाब गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान प्राइम मिनिस्टर जेको ऐलान कयो हो एग्रीकल्चर कोविड रिलीफ जो उन में सिंध जे माण्हू खे फ़ाइदो न पए थो उन में रिलीफ में इहो हो त बाबा ॿिज भाण तव्हांखे कार्ड जे ज़रिए मिलंदो सिंधी माण्हू जी ज़मीन रजिस्टर थियल ई कोन्हे उहो न मिली सघियो अहिड़े नमूने हींअर ऑफिस जा इलाइक़ा ॾिना विया करार पर उन्हनि इलाइक़नि मां पाणी न कटियो वियो ऐं हिन वक़्तु में सिंध जो माण्हू निज ॿिज पंजाब जूं कंपनियूं हावियूं लॻियूं पियूं आहिनि निज ॿिज जे लाइ माना तव्हां वटि वीट जो निज ॿिज आहे ई कोन्हे वधि में कुझु 2-3 इदारा आहिनि जेके ज़र यूनिवर्सिटी आहे या रिसर्च वारा आहिनि उहे ॾियनि था पर सिंध जो जेको सीड कॉर्पोरेशन आहे हीउ उनजो डोमेन आहे सिंध में अहिड़ा कई फार्म ठहियल हुआ उन्हनि जी ज़मीन अकॉर्डिंग टू सिचुएशन इहो हुई त बाबा उन इलाइक़े में सीड प्योर सीड क्वालिटी जो प्रोवाइड करे त हिन वक़्तु सिंध जी पोज़ीशन इहा आहे त मालिकी आई कोन्हे ऐं जॾहिं जिते मालिकी ऐं रिटर्न न हूंदी आहे जिते को एक्शन प्लान न हूंदो आहे या इम्प्लीमेंटेशन न हूंदी आहे त जेका तव्हां ॻाल्हि कई बीट जे अटे जी बाबा 41 रुपया 83 पैसा रेट गवर्नमेंट मुक़ररु कयो आहे मार्केट में 70 रुपया मिले पियो हाणे इनखे केरु इम्प्लीमेंट कंदो मीरानी साहब जी ॻाल्हि सही हुई त जेको बिज़नेसमैन आहे उहो त लाज़मी पंहिंजे बिज़नेस जे हवाले सां त गवर्नेंस जो जेको इशू आहे उन ते जेकॾहिं फोकस कयो वञे रूल्स ऑफ लॉ खे फोकस कयो वञे त सम्झा थो इहे शयूं बहितर थी सघनि मीरानी साहब ज़रई सुधारनि जी ॻाल्हि कयूं पिया त कीअं था अची सघनि ज़रई सुधार कुंबर साहब ॾाढो डिटेल में ॿुधायो इहो त ज़रई मुल्क आहे 75% असां ज़राअत ते डिपेंड कयूं था ऐं सिंध जेको आहे त घणे भाङे डिपेंड ई जेको आहे ज़राअत ते करे थो जॾहिं अहिड़ी सूरत हाल हुजे त कीअं मतिलबु सर्वाइव करे सघे तव्हां थोरो बैक में वञो जॾहिं जनरल ज़िया हुयो तॾहिं इस्लामी शरीयत काउंसिल हिकिड़ो कयो त बाबा
लैंड होल्डिंग माना केतिरी ज़मीन रखी सघो था इहो ज़ुल्फ़कार भुट्ट अयूब जनरल अयूब जेको कया उहो गैर शरई हुया तंहिंजे करे हाणे को बि माण्हू केतिरी बि ज़मीन रखी सघे थो उन खां पोइ लैंड होल्डिंग ते हाणे को बैन न आहे तव्हां 5,000 वठो साईं 5 लख वठे हाणे उहो हले थो जेतिरी बि रखी सघो था ठीकु आहे। तव्हां ठीकु जेके बि आहे असल में शइ आहे त एग्रीकल्चर रिफॉर्म्स लैंड रिफॉर्म जे बजाए एग्रीकल्चर रिफॉर्म्स ऐं उन में बि मिक्सचर थो थिए उन में इहो आहे त भई जेको हारी आहे वीचारो उन जा बि हक़ हुजनि महफ़ूज़ हुजनि जेको आबादगार हुजे जंहिं वटि ज़मीन आहे उन जा बि हक़ महफ़ूज़ हुजनि पर अल्टीमेटली इहो आहे त जेका ज़मीन पैदावार थी थिए जंहिंमें पाणी अचे थो उहा मैक्ज़िमम पैदावार ॾे त जेको हारी आहे उनखे बि फ़ाइदो थिए जेको ज़मीनदार आहे उनखे बि फ़ाइदो थिए ऐं उन मां जेको सरप्लस वैल्यू जेको चवंदा असां या सिंधीअ में चवंदा जेको वधीक पैसो उन मां ज़मीन मां अचे उहो वरी माण्हू इहो जॻहियूं ठाराईंदा टीवी ख़रीद कंदा माना इकोनॉमिक डेवलपमेंट हाणे तव्हां ऑलरेडी सिंध जी जेका ज़रई जेको आहे कहिड़ो साईं 300 खां वधीक डायरेक्ट आउटलेट माना क़ानूनी तौर सां न वॾनि कैनालनि मां जेको आहे सो पाणी ज़ोरी खणो तव्हांजे ख़ुदि इन जे टीवीअनि में या अख़बारुनि में अचो त गुज़िरियल सालनि खां केतिरो माण्हू दाऊं था कनि त उन्हनि वटि पाणी नथो पहुचे लोअर सिंध ख़ासि करे जेको आहे लाड़ उन वटि पाणी कोन थो पहुचे जॾहिं पाणीअ जी सिक्योरिटी हूंदी न पोइ इन्वेस्टमेंट थींदो आबादगार हमेशह जॾहिं पाणी जी न आहे त उहो इन्वेस्टमेंट छो करे उन खां पोइ जेके 3-4 क्राफ्ट्स आहिनि जंहिंजो सपोर्ट प्राइस साईं कुंबर साहिबु ॻाल्हि कई उहो सपोर्ट प्राइस ॾेई उन्हनि खे मिलनि कोन अञा ताईं जेके कमंद जा जेके आबादगार उन्हनि जो जेको बोनस आहे उहो अञा ताईं शुगर मिल उन्हनि खे नथा ॾियनि ऐं ॿियो ॾिसो हिकिड़ो मिंट तव्हांजो वठो जॾहिं तव्हां पाणी प्रॉपर नथा ॾेई यूज़ करे सघो उन खां पोइ दवाउनि ते कंट्रोल कोन्हे ग़लति दवाऊं आहिनि उन खां पोइ सीड जेको आहे उहो ग़लति आहे ऐं उन खां पोइ वरी किथे खपाइजे उन जो सिस्टम न आहे एंड में छा थियो एग्रीकल्चर जो जेको खातो आहे उहो सिर्फ़ु हाणे सिंध सेक्रेटरेट आहे बसि तव्हां हेठि वञो उहे ख़ुदि जेके उन्हनि जा मुलाज़िम आहिनि दाऊं था कनि त साईं न असांखे पावर आहे न असांखे पैसो आहे न असां कंहिं ते कंट्रोल करे सघूं था न उन ते असां ॾंड लिखी सघूं था कुझु बि नथा कयूं मतिलबु एग्रीकल्चर डिपार्टमेंट हुजे या वरी इरिगेशन हुजे उनजो किथे बि जेको आहे इन्फ्लुएंस नथो अचे ॾिसो न ॾिसो हर शइ जो मक़सदु हूंदो आहे न हिते पाण वेठा आहियूं मक़सदु छा आहे त असां हिकिड़ी इंफॉर्मेशन व्यूअर खे ॾियूं सही एग्रीकल्चर जो मक़सदु आहे तव्हां ख़बर आहे जेको एग्रीकल्चर जो इन इरिगेशन जो एक्ट आहे उन में इहो आहे त आख़िरी जेको आबादगार आहे कंहिं शाख ते उनखे पहिरियों पहुचाए पाणी ॾिए हिते त शाखनि जूं शाखूं जेके बदीन जो या ॿियनि इलाइक़नि जो या जोही में जेको थियो शाखुनि जूं शाखूं बंदि लॻी पयूं आहिनि त पोइ कीअं थींदो ठीकु आहे ब्रेक वठी ॻाल्हि ॿोली जो सिलसिलो जारी आहे वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम मंज़र पस मंज़र में मुआशियात जे हवाले सां ॻाल्हि ॿोली जो सिलसिलो जारी आहे इस्माइल साहब इहो ॿुधाइजो त ॾिसो जीअं असां मुआशियात जे हवाले सां ॻाल्हि कयूं पिया त सॼी दुनिया में स्टेटिक्स ते कमु कयो वेंदो आहे जॾहिं बि का डेवलपमेंट थींदी आहे या वरी ख़ासि तौर ते अगरि ज़रई सुधारनि जी ॻाल्हि कईसीं जीअं त उन लाइ पहिरीं स्टेटिक्स जमा कई वेंदी आहे त भई किथे कहिड़ो क्रॉप केतिरी खपत आहे उहा ई उपत थींदी उनखे ओतिरो ई जेको आहे प्रोड्यूस कयो वेंदो पाकिस्तान में अहिड़ो को सिस्टम आहे या सिंध में सर सिंध में पहिरीं खां त हिकिड़ो ब्यूरो ऑफ स्टेटिक्स आहे ऐं पाकिस्तान में बि पाकिस्तान इकोनॉमिक सर्वे वारा कंदा आहिनि पर जेको डेटा जो जेको सिस्टम आहे टेक्नोलॉजी अची वई आहे हाणे इशू न आहे तव्हां उते जिते उते वञी तव्हां मोबाइल जो सहारो वठी उते ई जेको डेटा लॻाए तव्हां उन डेटा खे उते जेके कोऑर्डिनेट ॾेई तव्हां ऑनलाइन करे सघो था पर नतीजो आहे त असां वटि उहो सिस्टम अञा ताईं मैकेनाइज़ सही नमूने सिस्टम न आहे जेको माना हिकिड़ो बाक़ाइदे ऑनलाइन सिस्टम हुजे मिसाल तव्हांखे हींअर ॻाल्हि ॿुधायां हिन वक़्तु अञा ताईं सिंध गवर्नमेंट डैमेज असेसमेंट न करे सघी आहे फ्लड या डैमेज असेसमेंट इहा डेटा
हुजे त असांखे ख़बर पए केतिरो डैमेज थियो केतिरो मिसाल फ्लड में केतिरो डैमेज थियो आहे, कोविड में केतिरो डैमेज थियो आहे। ऐं इहे स्टेटिक्स ते ई दुनिया जी जेका माना ॾिसंदा आहिनि त बाबा कहिड़ो कहिड़ो सेक्टर वीक आहे उनखे वरी स्ट्रांग कयो वेंदो आहे। त जॾहिं डेटा तव्हां न हूंदी, बेसिक डेटा न हूंदी, तव्हां कीअं जेको मुल्क खे अॻियां खणी वेंदो। त नतीजो इहो हिन वक़्तु असां वटि हिकिड़ो डेटा जो वॾो गैप आहे। एग्रीकल्चर सेक्टर हुजे या ॿिया सेक्टर हुजनि, मिसाल जेका साईं पहिरीं ॻाल्हि कई लैंड यूज़ पॉलिसी, सिंध में लैंड यूज़ पॉलिसी असां वटि आहे ई कोन्हे। त माना एग्रीकल्चर रिफॉर्म्स जी जेका ॻाल्हि थी, जेका साईं एक्सप्लेन सुठे नमूने कई, पर हाणे लैंड यूज़ पॉलिसी असां वटि कोन्हे। वाटर गवर्नेंस जो इशू लॻो पियो आहे, जेका साईं एक्सप्लेन कयो। चवण जो सच बसि डेटा ऐं स्टेटिक्स ते ऐं इकोनॉमी जेका आहे सॼी उन ते हलंदी आहे। त तव्हांजा केतिरा माण्हू मुतासिर थिया ऐं तव्हांजे हिन वक़्तु प्रेज़ेंट स्टेटस छा आहे, फ्यूचर लाइ कहिड़ियूं स्ट्रेटजीस तव्हां डेवलप करियो था। असांखे पंहिंजे प्रेज़ेंट स्टेटस जी ख़बर न आहे त असां फ्यूचर लाइ कहिड़ो वेन ॾेई सघंदासीं, कहिड़ी स्ट्रेटजी डेवलप करे सघंदासीं। त चवण जो सॼो मक़सदु इहो आहे त हिन वक़्तु सिंध में या पाकिस्तान में हिकिड़ो त डेटा आहे, पर उहो डेटा जो वॾो गैप आहे। मिसाल तव्हांखे ॿुधायां त फूड एंड एग्रीकल्चर ऑर्गेनाइजेशन डेटा आहे, पर माना असांखे ख़बर पए थी सिंध में उन्हनि जो पंहिंजो हिकिड़ो माना सोर्स आहे जेको सॼी दुनिया में मञियो वञे थो। पर असां वटि अहिड़ो सोर्स कोन्हे। असां वटि पिलडेट जी डेटा ते कमु हलंदो आहे या ॿिया मुख़्तलिफ़ जेके इदारा आहिनि उहो पंहिंजे नमूने कंदा आहिनि। पर नतीजो इहो आहे त माना असां गवर्नमेंट सेक्टर ते सिंध ब्यूरो ऑफ स्टेटिक्स आहे, पर उनजी डेटा मंज़राम ते न आणींदा आहिनि। छो जो उनमें ख़बर आहे, जेका साईं ॻाल्हि कई बाबा एशियन डेवलपमेंट बैंक जो हिकिड़ो वॾो प्रोजेक्ट आयो त बाबा हीअ असां रोहिड़ी कैनाल खे सॼो सेट था करियूं, 200 खां मथे 300 खां मथे उते डीओ लॻा पिया हुआ। हाणे उहा डेटा जेकॾहिं प्रेज़ेंट थी कजे त उते त उन्हनि माण्हुनि खे त उहा शइ मिले ई कोन थी, उहो कीअं रिवाइवल थींदो। त सॼो चवण जो मक़सदु असां वटि डेटा जो करप्शन आहे, असां वटि इन करे डेटा बि लिकाए वञे थी, किथे जेको आहे डेटा ज़ाहिर थी वञे त उन्हनि जी करप्शन आहे किथे। मुश्ताक साहब, ज़िम्मेवारी कंहिंजी था सम्झो? ॾिसो सिंध हुकूमत जी बि आहे, त गॾोगॾु वफ़ाक़ जो बि इहो कमु आहे त हीअ जेका डिज़ास्टर अचनि था या जेके बहरान पैदा थिया आहिनि त पंहिंजे माण्हुनि खे जेको आहे रिलीफ ॾिजे, पंहिंजे माण्हुनि जी मदद कजे, पोइ ज़रई सुधारा आणजनि या वरी मुआशियात में जेको आहे उन में बहितरी आणिजे। माण्हू चवंदा आहिनि त ॻाल्हाइजे, माना हक़ जे लाइ ॻाल्हाइजे। ईअं सम्झो त 80% ज़िम्मेवारी सिंध हुकूमत जी आहे या प्रोविंस जी आहे, 20% फेडरल जी आहे। फेडरल जी कीअं आहे, उन में इहो हूंदो आहे जेको करंसी आहे उनखे कीअं स्टेबलाइज़ कजे, त जीअं डॉलर ऐं रुपी जो। उन खां पोइ टैक्सेशन सिस्टम अहिड़ो हुजे, ईअं न थिए त अॼु हिकिड़ी टैक्स आहे सुभाणे ॿी थींदो, ज़ाहिर आहे त उहो त सॼी शइ खे ख़राबु कंदो। ऐं टियों वफ़ाक़ जो इहो कमु आहे त सूबनि खे सपोर्ट करे पंहिंजे इकोनॉमी बहितर करण लाइ। हाणे 80% ते हाणे छा आहे त पॉलिटिकल जेका क्राइसिस हले पई, हर ॾोह वफ़ाक़ जो, हर ॾोह वफ़ाक़ जो बाबा 18th अमेंडमेंट खां पोइ, पर इन खां बि पहिरियों ई जेको इरीगेशन आहे उहो सिंध गवर्नमेंट जो, इरीगेशन एग्रीकल्चर सिंध गवर्नमेंट जो, इंडस्ट्रीज़ सिंध गवर्नमेंट जो आहे, रोड इंफ्रास्ट्रक्चर सिंध गवर्नमेंट जो, माना जंहिं ते तव्हां नालो खणो उहो आहे सिंध गवर्नमेंट जो। हाणे 12 साल सिंध गवर्नमेंट छा पई करे, उनखे ख़बर हुई त माण्हू ऑलरेडी असांजा ग़रीब आहिनि। उन इवन तव्हांजे बिजलीअ जो मिसाल जे तौर जेकॾहिं बिजली सिंध गवर्नमेंट पाण पैदा करे हा थर मां या जेके हीअ विंड मां, त असांखे बिजली असांजी सस्ती मिले, गैस मां। नतीजो इहो आहे त हाणे जहिड़ेकरण जे करे कल्ह जेको तव्हां इमरान ख़ान ॾिठो, उन सॼो इल्ज़ाम सिंध खे पियो ॾे, सिंध वारा सॼो इल्ज़ाम जेको वफ़ाक़ खे ॾियनि। असां आम जेके शहरी आहिनि, जिन खे वीचारा आम शहरी असांजे असां तव्हां सभु आहियूं, उहे पीड़जूं था पिया। पर जेकॾहिं ॻाल्हाइजे हक़ लाइ त 80% प्रोविंस गवर्नमेंट ज़िम्मेदारी 80% हुनजी आहे, 20% जे सिंध हुकूमत जी ॻाल्हि कयूं, जीअं तव्हां चयो 12 सालनि खां जेको आहे सिंध हुकूमत ज़ाहिर हुकूमत में आहे, उनखे वोट वठनि था, माण्हुनि सां गॾु उथनि वेहनि था ऐं वाइदा बि कनि था। कीअं था ॾिसो तर्ज़ हुकुमरानी? हाणे ज़ाहिर हेॾो वॾो डिज़ास्टर अची वियो, हेॾो वॾो जेके मामिलो थी वियो, माण्हू तमामु घणा परेशान थी विया, उन्हनि खे रिलीफ ॾियण में केतिरो किरदारु नज़र अचे थो? पहिरीं ॻाल्हि त सॼो कुझु हूंदो पैसे सां। जॾहिं तव्हांजी इकोनॉमी नथी वधे, पैसा किथां ईंदव? जॾहिं पहिरीं मां ॻाल्हि कयां न, जॾहिं वेल्थ हमेशह इकोनॉमी आहे, दौलत। माफ़ कजो, मिसाल तौर पहिरीं आहे दौलत पैदा करणु, ॿियो आहे उनजी विरासत, टियों आहे उनजो ख़र्चु। जॾहिं तव्हांजे मुल्क में या सिंध में दौलत पैदा ई नथी थिए त बाक़ी इहो विरासत यूटिलाइज़ेशन कीअं थींदी? ऐं उनजी ज़िम्मेवारी एक्सक्लूसिवली फेडरल ऐं प्रोविंशियल गवर्नमेंट आहे। छो जो ॾिसो, कल्ह कलोनी तव्हां ॾिठो 1960 में
ये साउथ एशिया कोरिया जी GDP हुई $1,100 पर $100 ऐं उहो ख़बर छा कंदा गाहु खाईंदा 1960 में जेका हुननि जी वार लॻी उन खां पोइ छा थियो हुन अॼु साईं किथे आहे जेका साउथ कोरिया माना ॾखिण कोरिया ऐं उन जे जॻह ते अच्छा बांग्लादेश ॾिसो हुनजी पर कैपिटा $1,800 आहे ऐं असां तव्हांजे साम्हूं असां सभु चवंदा आहियूं असां यार बंगाली बुखिया आहिनि हीअ आहिनि खाइण था कोन जेके बि हितां सिंधी विया हुआ चवंदा एॾी बुख एॾी हालत आहे अॼु उहे $1,800 पर कैपिटा GDP आहे ऐं कराचीअ खे छॾे बाक़ी असांजी सिंध जी 300-400 आहे केॾे आहे असां केतिरो पुठिते पहले इस्माइल साहब GDP जी बि ॻाल्हि कईसीं त हिन वक़्तु जेका जीअं ज़िमेदारी जी ॻाल्हि कयूं त जेका एग्रीकल्चर सेक्टर आहे उन में त माना वॾो बहिरान बि आहे ऐं उन में करप्शन बि आहे पाणी जी चोरी आहे त सिंध हुकूमत जो किरदारु कीअं था ॾिसो ज़ाहिर आहे सिंध हुकूमत हीअ सभई इदारा जेके एग्रीकल्चर सां लाॻापियल आहिनि उहो सभु सिंध हुकूमत जे अंडर अचंदा हिते हाणे 18वीं तरमीम जी बि ॻाल्हि नथा करे सघूं या ईअं बि नथो चई सघिजे त भई हीअ जेके इदारा आहिनि वफ़ाक़ जे अंडर में न वफ़ाक़ खे सभु कुझु करिणो आहे साईं ॿ शयूं हिकिड़ो त 18वीं तरमीम जी जेका तव्हां ॻाल्हि कई त उन खां अॻु में मिनिस्ट्री जेका फेडरल मिनिस्ट्री हूंदी मिनिस्ट्री एग्रीकल्चर एंड फूड सिक्योरिटी उन खां पोइ हुननि वरी पंहिंजे नमूने कुझु इदारा पाण रखिया 18वीं तरमीम खां पोइ ॿियो जेको सॼो डोमेन आहे ऐं जेके पावर्स आहिनि उहे सभु सिंध गवर्नमेंट वटि आहिनि त हाणे सिंध गवर्नमेंट वटि इदारा माना फूड सिक्योरिटी जो इदारो आहे सही फूड सेफ्टी जो इदारो आहे जेके असांजी ॻाल्हि करे एग्रीकल्चर जो इदारो आहे रेवेन्यू जो इदारो आहे इरीगेशन जो आहे लाइव स्टॉक जो आहे हिकिड़ो त इन्हनि इदारनि जे विच में असां वटि फॉरेस्ट्री आहे कोऑर्डिनेशन आई कोन्हे जेकॾहिं इदारा जेकॾहिं हर इदारो जेकॾहिं पंहिंजे नमूने हा लाइव स्टॉक फिशरीज़ उहे जेकॾहिं हर इदारो पंहिंजे नमूने तव्हांखे ॿुधाईंदो वञा त भले साईं जेका फिशरीज़ जी ॻाल्हि कई असां वटि 1200 खां मथे वेटलैंड्स आहिनि कहिड़ियूं फ्रेश वाटर बॉडीज़ जूं ऐं प्लस असां वटि मेरिन जेको आहे हाणे जेका दुनिया वञे पई जेका हे जेको ॿेटनि वारो जेको सिस्टम हो इहो ब्लू इकोनॉमी जो हिसो आहे त पाकिस्तानी ब्लू इकोनॉमी खे बूस्ट उन ते पाण न ॻाल्हाईंदासीं छो जो इहो हिकिड़ो अहिड़ो इशू आहे जो सिंध जो माण्हू असीं सभु चाहियूं था त बाबा इहो उन सां ज़्यादती थींदी पर सिंध जो माण्हू हिन वक़्तु जेको आहे हिननि सिंध जो माण्हू बुखे पेट वेठल आहे हुननि खे मुल्क जे वॾनि इशूनि सां ज़रूरत न आहे उहो चाहिनि था त पहिरीं असांखे जेकॾहिं चांहि असांखे मिलंदी मानी मिलंदी त पोइ असीं घटि में घटि कुझु ॻाल्हाए सघंदासीं कुझु उथी सघंदासीं सिंधी जो माण्हू सॼो हींअर जेको जेकॾहिं मिडिल क्लास आहे थोरो घणो पढ़ियलु लिखियो आहे उहो आवाज़ु उथियारे पियो पर वीचारो ग़रीब माण्हू नथो उथियारे सघे त जेका तव्हां ॻाल्हि कई आहे त हिन वक़्तु 18वीं तरमीम खां पोइ इहो सॼो डोमेन सिंध जो आहे ऐं गवर्नमेंट ऑफ सिंध रिस्पॉन्सिबल आहे ऐं फेडरल गवर्नमेंट जेको साईं जेका ॻाल्हि कई उन में पर उन में इहो बि ॻाल्हि थोरो एड कंदुसि त इंटरनेशनल जेके डोमेन्स आहिनि न इंटरनेशनल मार्केट आहे फेडरल गवर्नमेंट जो जेको टिडाप या ॿिया इदारा आहिनि त असांजी जेका एग्रीकल्चर इकोनॉमी खे उहो बूस्टअप करे सघनि था प्रोडक्शन क्वालिटी प्रोडक्शन करे सघनि था नतीजो आहे त जहिड़ो हाल फेडरल जो आहे अहिड़ो ई हाल असांजो जेको अच्छा सिंध गवर्नमेंट जो कुझु वधीक हाल ख़राबु आहे आख़िर में मुश्ताक साहब थियणु छा घुरिजे ॾिसो सुठी हुकूमत चवंदा आहिनि भई हीउ बीमार आहे त माना वधीक सिहत लाइ हुनजो इलाजु हुजे हिनखे बुखियो आहे माना वधीक फूड हुजे तंहिंजे करे ही सॼे किताबनि में लिखियलु आहे त सुठी जमहूरियत हुजे सुठी हुकूमत हुजे सुठियूं इकोनॉमिक पॉलिसी माना सुठियूं हुजनि इहे सभु सुठियूं शयूं कॾहिं ईंदियूं पाकिस्तान हाणे ॾिसो न उहो वरी जमहूरियत जो इहो आहे जीअं हाणे ॿुधूं था त नेक्स्ट ईयर में बि इलेक्शन थिए उन में सुठा माण्हू तव्हां इलेक्ट कयो ऐं उन्हनि जी जेका हुकूमत हुजे ॿियो आहे अकाउंटेबिलिटी हिते सिंध में पाकिस्तान में ॿियनि सूबनि में अकाउंटेबिलिटी कोन्हे का जॾहिं अकाउंटेबिलिटी न हुजे पोइ लॉर्ड एक्ट मशहूरु हुनजो कॉल आहे त एब्सोल्यूट पावर करप्ट्स द मैन एब्सोल्यूटली मूंखे सॼो पावर हूंदो आहे त मां करप्ट थींदो न कुदरती तौरु सही चेक एंड बैलेंस न हूंदो इस्माइल साहब एग्रीकल्चर जे हवाले सां तव्हां खां बि सुवालु हूंदो त छा थियणु घुरिजे एग्रीकल्चर जे असांखे हिकिड़ी पॉइंट त लैंड रिफॉर्म जी त ॻाल्हि हली हाणे त टेनेंसी ऐं उहो सॼो सिस्टम रीशेप थी वियो आहे हाणे असांखे एग्रीकल्चर रिफॉर्म्स ते फोकस करणु खपे त जेकॾहिं एग्रीकल्चर रिफॉर्म्स में माना जेकॾहिं एग्रीकल्चर पॉलिसी सुठी हुजे ऐं उन सां गॾोगॾु उन जो एक्शन प्लान हुजे ऐं डिज़ास्टर जे हवाले सां जेको सो असांखे क्रॉप इंश्योरेंस पॉलिसी हुजे लाइव स्टॉक जी इंश्योरेंस पॉलिसी हुजनि ऐं लैंड यूज़ पॉलिसी हुजे त असांजी कमर्शियल जेका लैंड जेका एग्रीकल्चर लैंड आहे बेताशा कमर्शलाइज़ थींदी वञे उन ते को बि चवण वारो न आहे
त चवण जो सॼो मक़सदु आहे त फेडरल जी ऐं प्राइवेट जे हवाले सां ॻाल्हि कंदासीं त फेडरल जो जहाज़ रनवे ते बीठो आहे उहो उथियो कोन थो सघे सही। ऐं हिते जेकॾहिं असां वटि हेॾा रिसोर्सिस हूंदे बि असां उन्हनि खे सही नमूने यूटिलाइज़ न करे सघिया आहियूं, जंहिंमें रुगो ॿियो कुझु न असीं रुगो पाण असां समुंड जी मच्छी ऐं प्लस जेको अथव हिननि मच्छी एग्रीकल्चर ते फोकस करियूं त सिंध ॿियनि सूबनि खां रिच आहे नेचुरल रिसोर्सिस में, छो ॿियनि सूबनि वटि एतिरा रिसोर्सिस न आहिनि जेका असां वटि आहिनि, त असांजी इन ई इकोनॉमी खे असीं बहितर करे सघूं था। लतीफ़ जो शहर आहे न त पाणी मथे मूर्ख उञ मञनि उञ वञनि, हाणे या त सॼा वसीला आहिनि सिंध लाइ पर असां बुखायल आहियूं, केॾी तकलीफ़ थिए। आयल ॾिसो, गैस ॾिसो, कोल ॾिसो, छा छा न आहे असां वटि, सभु कुझु आहे, सभु कुझु आहे। असां वॾा रिच आहियूं ऐं वॾी शाहूकार आहे सिंध। महिरबानी साईं। नाज़रीन, तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी त सिंध तमामु घणी शाहूकार आहे पर सिंध जा माण्हू तमामु घणो ग़रीब आहिनि, इन ॻाल्हि ते गौर करणु घुरिजे ऐं असांजे हुकुमराननि खे बि घुरिजे त सिंध जे माण्हुनि जी जेका तक़दीर ख़राबु करे वेठा आहिनि या उन्हनि खे रोलड़े जो शिकार करे छॾियो आहे त उन्हनि जे लाइ कुझु सोचियो वञे। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।